अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं डेपारजा खां नाज़न आलमाणी जी। डेपारजा वेझो ॻोठ मंगो खान ॾहर जे रहवासी अब्दुल जब्बार ॾहर, इसरार ॾहर, फौजी अयाज़ ॾहर, अब्दुल गफ़ार ॾहर ऐं ॿियनि डेपारजा बस स्टॉप ते एहतजाज कंदे चयो त अॼु सुबुह जो मुंहिंजो पुटु सिराज अली जेको जतोई जे बाग़ मां काठियूं करण वियो हुयो, जंहिंखे साजन ॾहर ऐं ख़िदमत ॾहर ज़ना जे इरादे सां ज़ोरीअ ज़बरदस्ती खणी वञी रहिया हुआ, जंहिं ते मुंहिंजे पुटु दाऊं कूकूं कयूं, जंहिं ते खेनि कुटे सटे छॾे फ़रार थी विया आहिनि ऐं असां नवां जतोई थाणे ते संदन ख़िलाफ़ NC पिणु दाख़िल कराए छॾी आहे ऐं असां SSP नौशारो फ़िरोज़ खे अपील था करियूं त जवाबदारनि खे फुल फोर गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।